मां यहाँ मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु असांजो महिमान आहे मोहतरम जनाब अली रज़ा आरिजो साहब जन। हस्बे मामूल पंहिंजे प्रोग्राम बैन अल-अक़वामी अमूर ऐं विच ओभर जी सूरत हाल में मौजूद आहिनि। अॼु असांजो उनवान आहे आयतुल्लाह अली खामनाई साहब जो अज़ीम जनाज़ो। दुनिया जो वॾो जनाज़ो मुहबत, मज़ाहिमत ऐं तारीख़ जो शानदार रेफरेंडम साबित थियो आहे। हिक जनाज़े ईरान जे दुश्मन जो जनाज़ो कढी छॾियो। आलमी सियासी तारीख़ कुझु जनाज़ा सिर्फ़ मैयत जे तदफीन लाइ उहो गवाही ॾींदो आहे त उन जो जिस्म ताबूत में हूंदो आहे, उन जा ख़्याल ज़िंदा हूंदा आहिनि। हिन जनाज़े में आलमी सतह इसराइल ऐं अमेरिका लाइ मज़ाहिमत जी अलामत आहे। ज़िंदगीअ में अहिड़ो मंज़र कॾहिं न ॾिठो। किरोड़े माण्हू रोडनि ते, किरोड़े माण्हू जंग शुरू थियण खां अॻु ईरानी मुआशिरो तक़सीम। रज़ा शाह मोसाद CIA जे मदद सां ईरान खे तबाह करण जी कोशिश, लेकिन इमाम खुमैनाईअ जी शहादत ईरान खे पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तम करे इसराइल ऐं अमेरिका जे जायत ख़िलाफ़ मुतहद थियण ऐं दुनिया जा मज़लूम माण्हू ईरान सां गॾु आहिनि। अमेरिका मग़रब 4 सालनि जे शिकस्त ॾिनी तारीख़ जो रुख बदिलाए छॾियो। वियतनाम में होचिमू ऐं जनरल गियाप मुतहदा वियतनाम अमेरिका खे शिकस्त ॾिनी। शहीद जो मौत क़ौम जो जियापो जनाज़ा बि तारीख़ लिखनि था। जनाज़ा दुनिया में लेफ्ट ग्रुप खे दावत ॾिनी, जंहिंमें लेबनान, फलस्तीन, अमेरिका, इटली, चीन, क्यूबा, रूस, वेनेज़ुएला, ब्राज़ील, केनिया, जनूबी अफ्रीका ऐं सोशलिस्ट पार्टियुनि जा नुमाइंदा शिरकत कई ऐं उन सां गॾु असांजे इस्लामी मुल्क जेके शाम जा आहिनि उन्हनि जे लॻभॻि 40 खनि मुल्कनि बि उते शिरकत कई ऐं लॻभॻि 110 दुनिया ऐं मुल्कनि जा जेके वफ़द आहे, डेलीगेट आहे, सरबराह, वज़ीर आज़म आहे, उन्हनि उते शिरकत कई। ईरान जो हिकु जनाज़ो जेको दुनिया में दुश्मन जे लाइ हिकु हथियार बणिजी वियो, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? आयतुल्लाह अली खुमैनाई 14 महीननि जी पोटी तारीख़ जे ताबूत जंहिंखे ॾिसी सभु अखियूं आलियूं थी वयूं। ज़िंदगीअ में अहिड़ो मंज़र दुनिया में कॾहिं न ॾिठो। दुनिया जा सभ खां वॾा नारा हुया इंतकाम, ऐं हुननि हर माण्हूअ जे हथ में ॻाढ़ो झंडो, ऐं ॻाढ़ो झंडो उहो जी ईरान जो जेको सिंबल आहे उन जी जेका निशानी आहे उहा आहे इंतकाम। 1999 में इमाम खुमैनी जे जनाज़े में लॻभॻि 1 करोड़ ऐं 20 लख माण्हू जी शिरकत आई। जमाल नासिर उन जे जनाज़े में 80 लख माण्हू काहिरा में शिरकत कई ऐं उन में सैलाब जे सूरत में नासिर ऐं अरब अवाम जो सदर न हो, हिननि जो ख़्वाब जी अलामत हुई। नासिर कुझु अलाइका मिस्र जा इसराइल कब्ज़े में कया त नासिर उन एहतजाजनि में क़ौम खां माफ़ी वरिती ऐं इस्तीफ़ा ॾिनी ऐं लखे अवाम जा नारा हुया मिस्री अरबन त असांखे मिस्र जी धरती न खपे पर नासिर खपे। भारत जो तमिलनाडु जे वज़ीर आला जो मौत CAN अन्ना जे जनाज़े में 1.5 करोड़ माण्हू शिरकत कई। हिन ज़ात पात निज़ाम ख़िलाफ़ जंग कई।
हिन इक़्तिदार खे अहिड़ी सुञाणप ॾिनी, हेठिएं तबिके अछोतनि खे ज़िंदा कयो ऐं अहिड़े नमूने सां ईरान में शहीद क़ासिम सुलेमानी जो जनाज़ो लॻभॻि 7 लख माण्हू शिरकत कई। पोप जान पाल तदफीन में 40 माण्हुनि शिरकत कई। उहो आलमी अवामी मोहबत ऐं वफ़ादारीअ जो आख़िरी रेफरेंडम बणिजी वेंदो आहे। जंग में मारिजी वञणु शिकस्त न आहे, पर पंहिंजो झंडो साम्राज्य जे पेरनि में उछिरणु शिकस्त हूंदी आहे ऐं उहो साम्राज्य खे खुमेनाईअ साहब ॼणु शिकस्त ॾिनी। 4 खां 8 जुलाई ते आयतुल्लाह अली खामनाई साहब जे जनाज़े जा ईरान जे तरफ़ां शात इंतज़ामात थियल हुआ। खुमेनाई साहब जी तदफीन जी तक़रीब, जंहिंमें ईरान जी जेका मीडिया आहे उहो लॻभॻि उनजी जेके माण्हू शिरकत कई 6 करोड़ ॿुधाइनि था ऐं कुझु जेके गैर जानबदार इदारा हुया उन में के 4 करोड़ के 3 करोड़ माण्हुनि जी शिरकत हिन जनाज़े में शिरकत कई। दुनिया में मुख़्तलिफ़ मुल्कनि जा 14,000 इलेक्ट्रिक मीडिया जो अचणु ऐं प्राइवेट गाॾियुनि ते उन्हनि इलाइक़नि में मुकमल पाबंदी हुई। 93 शहर में 700 पार्किंग, 6,000 पाणीअ जा टैंकर, 14 जे घरनि में वारनि खे हुकुम हो त महिमाननि खे घुराए घर में रहाए ऐं उन्हनि जी ख़िदमत कयो ऐं उन्हनि खे महिमान जेतिरो प्रोटोकॉल ॾियो। 5 करोड़ माण्हुनि जे लाइ मानीअ जो बंदोबस्तु, मेट्रो बस फ्री ऐं 100 खां वधीक मोबाइल जेके बेकरियूं हुयूं उन में जेके बोतलूं सामान हो उहो रस्तनि में टोटली फ्री हो। 21 हेलीकॉप्टर मथां निगरानी करे रहिया, ड्रोन फिज़ा में निगरानी करे रहिया, ग्लूकोस शरबतनि जा टैंकर्स फ्रीअ में, पासदार इनकलाब अवाम खे मुफ़्त में खाधो खारायो ऐं हुन जूं ख़िदमत कयूं। अहिड़ो इंतज़ाम कॾहिं तारीख़ में किथे बि न ॾिठो। ईरान अमेरिका जी ॿीहर जंग शुरू थियण बाबति कुझु ताज़ी सूरतहाल जुड़ी आहे, उहा कहिड़ी आहे? अमेरिका MIU फ्रांस जे शाही महल ते सही कई। वरी जॾहिं अंकारा में इजलास में जंग शुरू करण जो ऐलान कयो, सदर ट्रम्प सफ़ारती कोशिशुनि सां अमेरिका ईरान ते फ़िलहाल हमला बंदि करे छॾिया ऐं इन 2-3 ॾींहंनि में लॻभॻि हुन जे 80 इलाइक़नि ते, जंहिंमें ऑयल रिफाइनरियूं हुयूं, कुझु पोर्ट्स जा साइट्स आहे, उन ते अमेरिका हुन ते हमलो कयो। जवाबन हिन बि हुन जा जेके बहरीन में, कुवैत में फ़ौजी अॾा उन ते बि हुन ईरान हमला कया। ताज़ो कतर हिकिड़ी दरख़्वास्त ॾिनी आहे जेका क़बूल कई वई ऐं जंग हिन वक़्तु कुझु में ठाकुराई आहे। जंगियूं साम्राज्य जे मुफ़ादनि ते हूंदियूं आहिनि, उन जो ख़ात्मो इंतिहाई ॾुखियो हूंदो आहे। विच ओभर में कुदरती वसीला, तेल, गैस जा ज़ख़ीरा सभु आलमी ताक़त जो दिलचस्पीअ जो मर्कज़ आहे। सामूंडी लंघ मौजूदु आहे। ईरान हर मौज़ जे सूरत में एटम बम खां वधीक ख़तरनाक हथियार हथ करे वरितो आहे। रूसी वज़ीर ख़ारजा, सऊदी अरब जो डिप्टी सेक्रेटरी ख़ारजा पारां ईरान जे सदर मसूद जे हथ ते चुमी ॾेई ऐं जनाज़े में पोइ शिरकत कई। ही जंग ईरान जे पहिरीं ऐं आख़िरी ऑप्शन
ऐं वतन ऐं खफ़न ऐं आज़ादी ऐं मौत जी नारो आहे। इनकलाबनि लाइ मुक़दस हूंदो आहे त मफ़्तू ऐं ग़ुलाम थियण जे खां बहितर आहे फतह लाइ मरण जो